अम्मी मूं शामिर खे चयो त एसपी ज़ररी जी ख़बर वठी ॾे। ॾिसूं था त उन जी इंफॉर्मेशन केतिरो भरोसे जे क़ाबिल आहे। चांडोकी धीअ, तुंहिंजो बाबा बहादुर त घणो ई आहे, पर माण्हू माण्हू जी सुञाण कोन अथसि। इहे 4 सवाल अगरि मुंहिंजे ज़हन में न अचनि हा त असांजो शमीर ते अंधो एतबार रहे हा। बाबा जे बक़ौल शामिर जो पीउ हिकु मिसाली सरदार हुयो। ख़ान बहादुर वारा उन्हनि जे बराबरि न आहिनि। धीअ, उहो दौर ॿियो हो, उहे माण्हू ॿिया हुआ। नवाब सोहराब जो पुटु हिन दौर जो माण्हू आहे ऐं हीउ दौर अदब इख़लाक़ वॾे नंढाई जी शनास जो दौर न आहे पुट। इन करे शमीर ते अखियूं बूटे भरोसो करणु उन जो नतीजो बुरो निकिरंदो। अम्मी, फिल वक़्तु शामिर मथां एतबार असांजी मजबूरी आहे। हा, इहा ॻाल्हि त आहे, ॿियो को चारो बि न आहे। शामिर जे साम्हूं अहिड़ो तासुर न आहे ॾियणो त असांखे हुन मथां भरोसो न आहे या असांजे दिलि में उन जे हवाले सां के सवाल ऐं ख़दशा आहिनि। जेकॾहिं सुभाणे हू ख़ान बहादुर वारनि खे वठी अची असांजे साम्हूं बीहारे थो त पोइ असां छा कंदासीं? पहिरीं ॻाल्हि त इहा नौबत न ईंदी, ऐं जेकॾहिं आई बि सही त या नसीब ते भाड़े मरण लाइ तयारु थी वियूं छा? हुअं त तूं वॾो अकुल आहे, मुक़ाबले जूं ॻाल्हियूं कंदी आहीं। हाणे वरी छा थियो? जल्दी हथियार फिटा कई। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।